चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स अता लथो ना हरु भुरु के परेशान थियो परेशान त थींदासीं न जॾहिं तोखे इहा बि ख़बर न आहे मां में उतरिया थी थो कुटरा उन पीउ मोकिलियो आहे हिते हे वरी ॻोठ जे घिटिन में वठे थो ॿिनि जा कमकार कंदो अता पो छा थियो पाड़े वारनि जे कम पियो अचे इहा त सुठी ॻाल्हि आहे न जेकॾहिं सुभाणे सॼे ॻोठ सां वाक़फ़ियत वधाईंदो त पाण खे कमु ईंदुसि भली ॻोठ सां वाक़फ़ियत वधाए मूंखे इन ॻाल्हि ते इतराज़ छा थो थींदो हा बाक़ी हाजी लकुण जहिड़े दर ते बीही ऐं हुनजे छोकिरे सां ॾंद टेड़ थो करे इहा ॻाल्हि त मूंखे बर्दाश्त कान थी थिए हा दा मिठू तूं असांजे ॻोठ जी सभिनी छोकिरियुनि जी वती त झाड़ हकलींदो छो न आदि पाण साॾो करे चई त संबोसा वठी आणे ॾे ऐं जॾहिं मां हुनजा संबोसा वठण वियुसि त सिकू वटि चटणी कोन्हे इन जे करे तोखे मोकिली मुंहिंजे घर चटणी खणी आ अरे ग़रीब टीवी चैनल वांगुरु साॻी ॻाल्हि बार बार रिपीट टेलीकास्ट करणु शर्म नथो अचे लकुण जे घर खां वठी असांजे घर ते 10 दफ़ा थी साॻी चटणी वारी ॻाल्हि मूंखे ॿुधाई अथई असां तुंहिंजो नोह कहिड़ो कयो आहे तव्हां मूंखे ग़लति था सम्झो मां कंहिंजे कमु आयो हुयसि अदा तूं बि खणी छॾीस न कहिड़ी न चोरी कई आहे या का ठगी कई आहे वीचारो ॻोठ वारनि जे कम थो अचे न अदी तूं हुनजो पाछो न कर अॼु जेका ही ॾंद टेड़ थो करे न लकुण जो छोकिरी सां सुभाणे ॻाल्हि वधी बि सघे थी अदा कंहिंसां खिली ॻाल्हाइण बि ॾोह आहे छा भला खिली ॻाल्हाइण ॾोह न आहे मियां मिठू पर के मर्द सां ॻाल्हाए न पर ॻोठ जे के छोकिरी सां दरवाज़े ते बीह खिलंदे त खल ई लही ईंदई तूं लकुण खे न सुञाणी बा लकुण खे असां सुञाणूं था लकुणा शैतान जी पुठड़ी अहिड़ो निगो आहे जो करे खंभ खंभ करे होड़ो करे छॾई अजय मिठू अहिड़ी हालत थींदई जे बिना खंभनि जे होटल ते कुकुर ॿाहिरां टंगियलु हूंदो आहे न उघाड़ो उघाड़ो ईअं लॻो पियो हूंदे अहिड़ो वक़्तु ई कोन ईंदो मिठू वीचारो सबाजड़ो आहे ईअं मिठू हा आदि मां अहिड़ी ग़लती कोन कंदुसि बाक़ी कुरपायती जेकी आहे न छोकिरी ॾाढी भली अथई हा न ॾे मुंहुं दी ॾे मुंहुं हे थबा जुड़ो आहे छोकिरी जो नालो ॿुधी त फाटू टिड़ी वच वञी कननि छा लॻूं अथसि भला के छोकिरी जो नालो वठण बि गुनाह आहे छा अदी तूं मथो ख़राब न करीस न त इहो मथो कुटर हिते जबो टंडई कमकार करण जो एॾो शौक़ु थिए न पुट त पंहिंजे घर जो कमु कर हिते में परावन दरनि ते न सुखेड़ो बीठो आहीं हाणे हल जो त कजाई न हेॾे होॾे हलो 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 आई वारो कयो सत को वञाव मिठाइयूं करायो को बात मिठो करायो छो मुआ मिठाई तो खाई केड़ी शुगर लो थी थई मुआ मन थैलियूं चढ़ाए हेडे काडे आयो आही आई त हला खुशखबरी आ शुगर लो थियण जी का खुशखबरी हुंदी आ छा आई शुगर लो कोन थी आ खुशखबरी आहे तारो भाई नूरल वो आजाद थी वियो आ कोठ वारी ओताक में वेठो आ भूरल सां गॾु पोइ तू वाकई मिठाई जो हकदार आही अदी खणी आओ मुस्ती त वाचूड़े जे वात में विझूं चङो मां हलां थी ओ मुंहिंजो मतिलबु आहे त मां हलां थो छो किनो मुंहुं करे मूंखे ॾिसो था पेट में वकड़ पियो अथव छा अरे तूं असांजे घर हेॾे वञी कहिड़ी चुगली खई आयो आहीं आई चुगली जी आदत मूं में कान्हे मां त सर्दी गर्मीअ खे खुशखबरी ॿुधाइण आयोसि त नूरल जेल मां आज़ादु थी वियो कहिड़ो अजत वियो जो तव्हां ख़ुशि था थियो इहो टरड़ो रोज़ अंदरि ॿाहिरि थींदो आहे रोज़ मिठाई थोरे विराईंदासीं तूं ही हाजी लकुण जो कमदार नूरल बूरल ऐं हाजी लकुण पाण में ठहनि ई कोन तूं नूरल जे आज़ादीअ ते वॾो ख़ुशि पतो थी मोजा अथव ॿ पासा हिकिड़ो ए ॿियो बी ए माना मांधाणीअ जो घर बी माना तव्हां ॻोठ वारा मूं वारो लकुण ऐं सभु माण्हू इहा टेप वारी केसट जो ॿई पासा था हलनि हिकिड़े पासे ते बी त मचड़ाइण में संजो अथई ऐं मुंहिंजी तबियत ई अहिड़ी आहे मां सभिनी लाइ भलो सोचींदो आहियां दुश्मन जो बि ख़ैरु सजण जो बि ख़ैरु इहा ॻाल्हि मां मञींदुसि त वाचूड़ो सॼी उमिरि सभिनीनि जो ख़ैरु खुआरायो आहे ॿिन्हिनि धुरियुनि में जहिड़ो थींदो आहे त ॿिन्हिनि खे ठाहिण जी ॻाल्हियूं कंदो आहे हा अहिड़नि माण्हुनि जे नाले त मछूर आहे न त परणो बि खाइनि ऐं मरणो बि खाइनि सभिनी जा ख़ैरु खां माण्हू फुकी पाठो थी वेंदा आहिनि हे ॾींहं ॾींहं वञे थो मचंदो छो
हाँ तो बुता रोज रोज इन जो असां वज़न कंदासीं न त अध किलो रोज वधंदो वेंदो घटंदो कोन ऐसो किसो न उहे थींदा जंहिंजे अंदर में सार हूंदो आहे हा मूंखे ॿुधायो ॾींहों ॾींहुं वञो था थोला थींदा इन जो मतिलबु तव्हां ॿ विढ़ायो आहियो न अदा वाचूड़ा तुंहिंजी ग़लती सिर्फ़ इहा आहे जो तूं ख़बर खणी आयो आहीं त अदा नूरल आज़ाद थियो आहे ऐं असांजे मुड़ुसनि खे इहा ॻाल्हि नथी वणे इन जे लाइ तूं वञ था हा सही थी चईं अदी सही थी चईं बाक़ी बूथ पिया पिया अथनि चङो पंहिंजे मूछूं त पूरियूं करे मुंहिंजो मुंहिंजो साह थो मूं सां ॾिजे हलूं त हलो अदा भुल ए मां जेल मां हेॾो सारो छुटी आयो ऐं राज भाग वारो माण्हू छा भला सां ॻोठारनि जूं रिढूं छोड़ियूं छा तूं हींअर ताईं केरु मुबारक ॾियण ई न आयो अदा ईंदा ॻोठ वारा रुगो इहा ॻाल्हि हुले ॻोठ में त तूं आज़ाद थी आया आहीं चरिया गुलनि जा हार खणी ईंदा गुलनि जा हार इहो भला हार गुलनि जा रुगो हूंदा या चरियो थियो ईंदा रुगो गुलनि जा नोटनि जा हार खणी ईंदा जेतिरी जंहिंजी वसियत ईंदी न उहो ज़रूरु हिते ईंदो केरु कोन ईंदो तोखे मुबारक ॾियण अरे कूड़ा केरु कोन ईंदो तोखे बि ॿाहिरि खूब ॾियण हे बाजी तूं जो आयो ही छोड़े मुबारकूं ॾियण कोन ईंदा कहिड़ो ॻोठ में कसियो मरी वियो आहे ये सम्झ भुरल नूरल जी आज़ादी जो ॿुधी ऐं ॼण ॻोठ जे सतनि पोड़नि ते टाला चढ़ी वञ टाला तॾहिं त सभई सोग में वेठा आहिनि अरे पर मूं त ॻोठारनि लाइ पिटायो ई न आहे जो मुंहिंजी आज़ादी ते हर ई सोनू थी आहे मां कहिड़ो इलेक्शन कटण खां पोइ 5 साल वञी इस्लामाबाद रही पियुसि मोटियुसि ई कोन जो हिननि खे आसरो ई आहे त को वरी ईंदो इहे करी आहे न त कुझु चमचा हार बि खणी अचनि या ऐं तो लकुड़ सां फिटायो आहे लकुड़ सां ई ॻोठ वारनि खे अहिड़ियूं त पटियूं पढ़ायूं आहिनि जो केरु बि कोन ईंदी केरु सलाम उछला बि कोन कंदई सलाम आहे तोखे सरोटा जो माण्हू तोखे उछला हणंदा आहिनि अरे सरोटा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए इहा जेका ज़मीन असां उते सुते खे लिखी ॾिनी वरी हुननि कंधारनि इहा ज़मीन ॾिनी हुन लालती लकुड़ खे मकाइते में ऐं हे ॻोठ राज भाग माण्हू इहे उनखे का इज़त ॾियनि था सलाम दुआ बि इन्हनि सां कनि था या न साईं उपते ई सुबते वारनि जी वॾी वॾी ले कराए छॾी आज लकुड़ तोखे पंहिंजी पूरल मिल्कियत जे कब्ज़े जो केस ठाराए अंदरि कयूं ई न करे सने लकुड़ मर्च करे थोरी वेंदो ही जे तोखे रोज़ रोज़ रिमांड पियो कराए ऐं ज़मानतूं रद्द पियो कराए इहे सभु थोरा लकुड़ जा अथई जरा लकुड़ वॾो को लानती माण्हू आहे इहो नागारो बि रंग नथो छॾे हलो हलो जी सर अचा पियो सर अचा पियो मुरली लानती लकुड़ जो फ़िलहाल वक़्तु आहे हलण ॾींसि असांजे वक़्त में फेरो खाईंदो ऐं असांजो वक़्तु जॾहिं फेरो खाधो न तॾहिं लकुड़ सां ॻाए वॼाए हिसाब कबा पहिरियां जेकी रिआयत जूं रुंगूं छॾियूं हुआसीं न उहे रुंगूं त हाणे सॼ समेत हिन खां वसूल कयोसि अला कहिड़ो घरु हलो उते वरी कहिड़ो असांजे लाइ सुकून आहे या तुंहिंजी घरवारी वेठी हूंदी नांग वारो फणो कढियो तो कहिड़ो मूंखे बुसरियूं पचाए घराईंदी जहिड़ो अंदरि उते सड़ंदो तहिड़ो हिते हाणे ना कुझु बि आहे त पंहिंजो घर न हलणो त पवंदो न हलंदा हल अध सुंबत जी अध उबत थकिजी कोन पियो वेठे वेठे थकिजी पियूं त पोइ भला घुमूं भॼूं विड़ूं न मां त जो तूं थकिजी पवंदी तुंहिंजो छा परण खे ज़ोर ॾियां पोइ मन कम खे रिंग अची वई अलाए कंहिंजी हलो जी हाजी साहब हुकुम करो ठीकु आहे पर मसलो आहे त सुबुह ते खां सवाइ मां घरां निकिरंदो ई न आहियां उनखे पोइ ठीकु आहे पोइ सही आहे अध सुबुह जी अध बता हाजी लकुड़ घुरायो आहे घुरायो अथई छा घुरायो अथई छेलो घुरायो अथई मच्छी घुराई अथई मानी घुराई अथई छा घुरायो अथई असल खे घुरायो थी ॿिन्ही भाइरनि खे अच्छा ॿिन्ही भेनरुनि खे घुरायो अथई त पोइ हलूंसि न हा त पोइ हल न पोइ मां बि इन करे चवां पर त मां पंहिंजे भाउ खां चवां अकेलो कोन्हे ॾिठो मिठू ओ मिठू अदी उनखे छो थी सॾु करी जी
मिठू ही वटि 500 500 जा समोसा वठी अचां 500 जा समोसा माणे खाईंदी छा अति ॾिस अम्मा खे विच में न आणे तुंहिंजी माउ खे विच में कोन था आणियूं मां पंहिंजी माउ खे थी चवां हाणे त बसि न मुंहिंजो मतिलबु आहे त अम्मा जो नालो न वठि हल बाबा तुंहिंजी माउ जो नालो मां कोन थी वठां 500 जी मिठाई वठी हुनजी पुड़ियूं ठाहे सॼे ॻोठ में विराए कहिड़ी ख़ुशीअ में असांजो भाउ नूरल आज़ाद थियो आहे उनजी ख़ुशीअ में बी मिठू बी 200 तोखे मां बि ॾियां थी 200 वठी करे 700 रुपए जी मिठाई विराइजांइ त 70 सालनि ताईं मुंहिंजनि भाइरनि ॾे ख़ैर हुजे 700 में 70 साल ईंदो आहे छो ॿुधो कोन अथई 10 दुनिया 70 आख़िरत हा पोइ आख़िरत न हिन दुनिया में उहे छा थियूं ॻाल्हियूं हाणे हिन सां वेही क़यामत ॾींहं ताईं बहस कयूं तेसि ताईं असांजा मुड़ुस हाजी लकुड़ खां थी मोटी अचनि वञ बाबा वञी मिठाई विरा अञा थो पर ॿुध उन ॾींहुं वारो कमु न कजांइ जेको कुर्बातीअ सां कयो हुई केॾी महिल संबोसनि में पूरो केॾी महिल चटणीअ में पूरो जितां तोखे मिठाई मिले न उतां मिठाई वठी ऐं विराए छॾिजां मतां मिठाई वारनि जो नौकर थी ऐं हुननि जे कमनि में पूरो हुजी न कोन कंदुसि ईअं हाणे जान छॾियो त वञा न पोइ वञ न हिते बीठो छा थो करी वञ अब तूं वञ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुंहिंजो कुंदर ॾेर आयो आहे छा सावा मिर्च मान जे सिर तां घोरे वञी बाहि में साड़ींदसि जीअं के बद नज़र जी नज़र न लॻेसि अदालो न मूंखे घर त पंहिंजे साॻे में वठी आयो हुई न ऐं हीअ भाॼाई बांधाणी बि त साॻी आहे न हा दा सभु साॻिया आहियूं अदा भुरो त कॾहिं सभु कुझु साॻियो आहे त पोइ छा मां ख़्वाब थो ॾिसां त जीअं मां उथंदुसि त जेल में हूंदुसि इहो थोरो चकु त हणिजाए खाई छॾी सॼो मतिलबु ख़्वाब न आहे हक़ीक़त आहे मां पंहिंजे ई घर में आयो आहे ऐं अदा बुरल हीअ उहा भाॼाई मादानी आहे जंहिं मुंहिंजो जीअण हराम करे रखियो घर में ऐं हाणे वरी मूं तो सदको थी वञे मिर्च पई थी घोरे साड़ींदसि हिकिड़ो मिंट सब्र कजांइ मां थोरो ॾिसां न अदा बुखार बि त कोन्हेसि अदा बुरल हे 2 ॾींहं वेझर में को भाॼाई खे दिमाग़ी धकु त न आहे न को अदा तूं मुंहिंजो ॾेर आहीं ऐं सौट बि आहीं वॾी ॻाल्हि त तूं मुंहिंजे मुड़ुस जो भाउ बि आहीं भाॼाई अॻ में बि मुंहिंजो नालो नूरल हो मां ते भूरल जो ई भाउ हुउसि साॻियो ई माण्हू हुउसि पर उन वक़्त में त तूं मुंहिंजो उथण वेहण जीअण जंजाल करे छॾियो हे कहिड़ो करिश्मो आहे मञा थी अदा पहिरियां मां तो ते कावड़ियल हुअसि छो त तो मुंहिंजी भेण खे ताज़ी तलाक ॾिनी हुई उहा कहाणी हाणे पुराणी थी वई मूंखे उमेद आहे त तूं हाणे नई ज़िंदगी जी शुरूआत कंदे ऐं सभिनी सां भाइपी वारो हथ रखंदे भाॼाई मां त माण्हुनि ते अॻ में बि हथु रखंदुसि हाणे बि रखंदुसि पर इहे दुश्मन बि सहन न वरी बि साॻियूं चूचड़ियूं पर भाॼाई दुआ कर त का असां पर खां पर मुंहिंजो रत आहे किनो जेकॾहिं तरक़ी पियो न पोइ जेको ज़बान ते ईंदुसि चई ॾींदुसि वदा मुंहिंजा भाउ मां वेठो आहे न तुंहिंजे पारे खे मां पाणे थधो कंदो ईंदुसि तूं रुॻो हथ खे हल्को रख सम्झी गयो न हा तव्हांखे त कुझु खपे ई थो जेकी मिले बिस्मिल्लाह करे खणो न मुंहिंजे वालनि उनखे पाण ॾिसां तूं हल आई सदको वञे मुंहिंजा मिठू छा पियो विराई मिठाई पियो थो विरायां कहिड़ी ख़ुशीअ में अते नूरल जे आज़ाद थियण जी ख़ुशीअ में नूरल जे आज़ाद थियण जी ख़ुशीअ में पर हिन जे आज़ाद थियण जी ख़ुशीअ में तूं छो तो मिठाई विराई तोखे कहिड़ी ख़ुशी आहे मूंखे ख़ुशी थिए या न थिए तूं हिन ॻाल्हि खे छॾ हिन मिठाईअ लाइ मूंखे अॼु सर्दी ऐं गर्मी पैसा ॾिना चयाऊं त मुंहिंजे भाउ जी आज़ादीअ जी ख़ुशी में वञी मिठाई विरा हाँ वाह 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 भला इहो कपिड़ो त परे कर ॾिसां विराई छा थो आई जलेबी मां सम्झो के मैसू पाक हूंदा के बर्फियूं हूंदियूं के गुलाब जामुन हूंदा पूरी जलेबी खणी आई वई दुश्मन मुंहिंजी हे वटि तूं बिस्मिल्लाह करे खा
अदा तू खुद को न कर बटन ॾींहंनि में इहो साॻियो माहौल असांजे अॻ में थी वेंदो इहे ॻोठ वारा साॻिए तरीक़े सां असांजे अॻियां पोयां पिया फिरंदा अदा जेसि ताईं इहो माहौल ठाहे तेसि ताईं त ठहे पर हाणे असांखे ॻोठ वारा ॾिसी ईअं था भॼनि जे गैबा ते नज़र पइजी वञे वरी अलाह करे का तुंहिंजी ज़बान मुबारक थिए ऐं ॻोठ वारा वरी का असांजी इज़त कोन बाक़ी थी ते उहे नज़र कोन थो थिए पीउ हुते पीए थी मूंखे पहिरियों इहो ॿुधा त तोखे घर में आराम नथो अचे था तोखे केतिरा दफ़ा सम्झायो अथऊं आख़िर कहिड़ी ॿोलीअ में असांजी ॻाल्हि सम्झंदो अरे हेॾे तुंहिंजे ॻोठ में भला ॿी ॿोली ॻाल्हाईंदा न छा ॿुधाए त पोइ तोसां हुन ॿोली में ॻाल्हायूं अदा मां घर ई वेठो हुयसि तव्हां वारी ज़ाल चयो त हीअ पैसा वटि ऐं ॻोठ में मिठाई वठी विरा मिठाई विराइण सां साईं न के सोना बिला ऐं तमगा मिलिया हूंदा काथे रहे थो नूरल मूंखे मारणु पियो अचे ऐं चवे पियो असांजी दुश्मनी थी हले तूं वरी वते मिठाई विराईंदो मूंखे त ईअं बि चयईं त ॼंगू भञी वरी हिकिड़े हंधि विहारे बि छॾींदोसि ऐं ईअं पुछ बि पोइ वरी छा अधी सर्दी ऐं गर्मी चयो तूं हाली घर वञी वे मतिलबु त असां वारियूं ज़ालूं बि उन्हनि जे पासे आहिनि उन्हनि बि तुंहिंजे पासो न कयो थोरो थोरो पासो खयूं पर नूरल जे अॻियां हुनजी हले ई न पई ईअं कीअं न हलंदी तूं घर हल तुंहिंजी पकाया क्लास मां उते थो वठां बाक़ी हिननि खे मां ॾिठां पाण खे सम्झनि था था अदा बुता मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध चरियो नथी फ़िलहाल तूं मुड़ी वञ हो पासे वॾो गरम लॻो पियो आहे अदा छो बता मुड़ी मुड़ी आख़िर केसि ताईं मुड़ूं था न त हुननि जो दिमाग़ फ्री वियो आहे हू मथे ते चढ़ी विया आहिनि हुननि खे ख़बर पए त असां हाणे कोन मुड़ंदासीं हा हलो अठ कयो हलिया बसि हलिया लो लो हे मानी काने कयो थी वञी वॾनि खे ख़तमो ॾियणो थी वञी छा मां पंहिंजे बाबे जो रोज़ ख़त्मो ॾियारींदी आहियां तव्हां बि चाचे कोड़े जो ख़त्मो ॾियारियो रोज़ ख़्वाब में थो अचे अलाए तोखे तो ॾियारे ख्वाबनि में थो अचे असां पुटनि जे ख्वाबनि में छो थो अचे असां विड़ूस था जा मूंखे त लॻे थो तव्हां खां अंदरि ठरियल कोन हूंदुसि तॾहिं तव्हांजे ख़्वाबनि में कोन थो अचे असांजो ई कहिड़ो अंदरि ठारियल अथसि अलाह ताला असांजो चटो करे वियो जुआ में न त तव्हां वारा पाण जेको पाण खे अॼुकल्ह वॾे था सम्झनि मोतबर थी घुमनि था इहे मोतबर थी घुमनि था चादी सम्झी ईअं जेकॾहिं उबतो ऐं सुबतो ज़मींदार थिया त उन्हनि जी नियतनि जी दारोमदार आहे ॿुधो कोन अथई त नियत साफ़ मंज़िल आसान आहे हा साईं असांजो नियत में नाग विहारे वेठा आहियूं कुझु थिए ई कोन थो ॿुधी बि नथी पई मुड़ुस खे थी चवी बदनियत तो छो बदनियत न आहियो जॾहिं खां मुंहिंजा भाइर ज़मींदार थिया आहिनि त तव्हांजे हिन पेट जा वकड़ लहनी कोन था हलो तो पा कई मूं असां दर जा खोटा पर ॿुधावी मानी काॾे थी खयो वञे ए सुबुह खां वठी ये गर्मी ऐं सर्दी असां वटि हुयूं त उबते सुबते लाइ मानी कंहिं बि कोन कई हुनखे ॾियण पई वञा ज़मींदारनि जे लाइ मानी वरी असां ग़रीब जे करे थी वञे थोरो कोन थो करी मुंहिंजे भाइरनि ते जॾहिं फ़ैसिले थियण खां अॻु में ज़मीन तव्हां वटि हुयूं त तव्हां हुनजो हिसो बि खाई वेंदा आहियो उन हिसाब सां 10 साल बि मुंहिंजा भाइर मुंहिंजे घर में खाइनि न तॾहिं बि थोरो कोन लहंदो हल सॼी उथल ॿारनि असां मुड़ुस ॼण परावन टुकर ते पुॼाऊं ॾह मानी थियो असांजे घरां थियो ॿार जे घर वञ इहो घर जो ख़्यालु रखजांइ मां वञी मोटां थी हरननि जो राज आहे ॻाल्हि सम्झ में नथी अचे अजो अञा कोन आहियूं भाइरनि खे लहां थो फाटे न लटा वञनि थियूं त वेही थियूं रहनि हाल हालत ॾिसे ने इहा गणती अथनि त घर में असांजा मुड़ुस अकेला वेठा आहिनि वञी हुननि खे मानी जो टुकुर ॾेई अचूं लुरलड़ो जो आयो आहे हाणे त मथो ख़राबु थींदो न फिरंदियूं वतंदियूं फिरणी वांगुरु केॾी महिल उतर केॾी महिल ओभर केॾी महिल ओलह केॾी महिल ॾखण अदा बुता जेसी ते उहे पहुचनि तेसी ते को अखो फुल्लो त करे वठूं न अखो फुल्लो हा ऐं मिठो किथे आहे जेसि ताईं भला ही अचनि त मिठो खे चऊं था त पकोड़ा बकोड़ा ऐं दबरट घुरायूं छा कयल आहे अदा बुता मां जी ॻाल्हि कई अथई मिठो ओ मिठो जल्दी अच जी चवां जी बुख लॻी आहे बुख त मूंखे बि लॻी आहे पर महिमान आया तंहिंजे करे नखरा नथो करे सघां हाणे हीअं करे कीअं कयां बाबा तूं ईअं कर न जो अधे उबते खां तूं ॾोकड़ वटि ऐं गुलू वारे दुकान तां डबल ऐं पकोड़ा वठी अच त खाऊं अचे पैसा वटि
50 जा पकोड़ा ऐं 50 जो डबलू वठी आ त मां तोखे खाई ॾेखारियां। वेरी गुड हिते ई रखियो। हिते रखूसि छो रखूसि पर रखूं छा? मूं चयो तव्हां हिते ई वियो, मां हाणे वियसि ऐं हिते ई मोटी आयुसि। जीअं चयो अथई न ईअं कजांइ, ईअं न त वञण खां पोइ गुम थी वञे अच्छा हिते ॿाथूं पिया खाऊं। देरि न आहे छो जो मूंखे पाण खे बि हाणे बुख लॻी आहे। अदा बुता ए बुख वारो त कमु थी वियो सिधो। हाणे मूंखे इहो तूं ॿुधाए असां वारो ज़ालूं जो अचनि त उन्हनि सां छा कजे? जेका नूर असां सां कई न उन्हनि खां ॿीणी हिननि सां कंदासीं। हिननि खे बि ख़बर पए त घणे 100 आहे। अदा इहो त मां बि कॾो को ॿुधंदो थो अचां त असां 4 घरनि जा चङा आहियूं पर अदा उपता उहे 4 घर आहिनि किथे? हा ॿुधाईं थो न, पहिरियों चाचो उर्स वारनि जो घर, सही, ॿियो मामे लीमे वारनि जो घर, इहो बि सही। टियों अधु शाहल वारनि जो घर, हा इहा बि ॻाल्हि आहे। चतो शोभाना जो जेको पीउ हो उनजे चाचे खे जेके मामा उन्हनि जा घोट उन्हनि जो घर। हा हा मन असां ख़ाली घरनि जा चङा मुड़ुस आहियूं। पर अदा उपता हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहे 4 घर त ख़ाली पिया आहिनि, 2 सालनि खां वठी शहर लॾे विया आहिनि त मोटिया ई न आहिनि। हा इन जो मतिलबु त असां ख़ाली घरनि जा चङा मुड़ुस आहियूं। अदा सुबता जी अदा उपता हाणे त प्यार अदा उपता चुरण पुरण जेतिरी वसियत कने मूंखे बि बुख सफ़ा बेहाल करे छॾियो आहे। इन जे करे त चवें तो बुख तमामु घणी लॻी आहे। फ़िलहाल पाणीअ सां पेट भरियूं न। उपता छा थियो तो सफ़ा लाश लॻा पिया हो? असांखे लाश करण वारो केरु? तूं न यको वञी वेही रहियो, असां बुख में पा थी विया आहियूं, चुरण पुरण खां हलाक लॻा पिया आहियूं। चुरण पुरण जे लाइ त हलाक लॻा पिया हो, बाक़ी जहिड़े जे लाइ वात त खुलियल अथई। जहिड़ो त कोन था कयूं, बसि तव्हांखे यादि था ॾियारियूं त कंधार बाजी आज़ादीअ में पंहिंजे मुड़तनि खे विसारे छॾियो। विसरिया न आहियो, अधे नूरल खां जेल जा हवाला बि वतासीं, इन जे करे देर थी वई। हींअर बि देर आहे छा? अधी सर्दी तूं अटो गो त मां भाॼी कटे वठां। ओ लाचार कोने तव्हांजूं महिरबानियूं, असां पंहिंजो बंदोबस्तु करे छॾियो आहे। पकोड़ा ऐं डबलूं ईंदियूं असां खाई छॾींदासीं। तव्हांखे त सणबियूं मानियूं मिलियूं हूंदियूं। नूरल जे घर में कुकड़ तेला खाधा हूंदव, मखण सां मानी मिली हूंदव न? हा हा, तव्हांजी भेण मंदाणी असां सां त ठरियल आहे, मखण सां असांखे मानी खाराए हूंदी। अकेलो नेरने आ चाणो गी थी वञे तॾहिं त भागी सण बि लॻी पई आहे। हाणे छा था चओ त मानी तव्हांजे लाइ कयूं या ॿियो को घर जो कमकार कयूं? कोने को लाचार असांखे मानी खाइण जो। असां आसूदा ऐं पंहिंजो डबल ऐं पकोड़ा घुराया आहिनि, उन्हनि सां खाईंदासीं, तव्हांजी ज़रूरत न आहे। हल हा त पोइ सही आहे, अधी अच तूं, हिननि खे छॾी ही ॼाणे हिन जो कमु ॼाणे, अच त पाण हली घर जो ॿियो कमु कयूं। हल मत बजो थी न वरी असां को मानी थी पुछा करनि। असां ॼण ईअं दुनिया बुखिया आहियूं, असांखे पंहिंजा पेसा आहिनि। अदा बुता ये अदा सुबता अदा मिठू वञे त देर कई आहे, निबाग काॾे हले वियो? यार मां बि सोचां थो त वियो काॾे, वॾो टेम वरितो अथसि, बुख वञी पासा वरिता आहिनि, मूंखे दिमाग़ कमु छॾे वियो अथई। अदा दिमाग़ तुंहिंजो कमु न कंदो न, तोखे बुख लॻी आहे। मिठू बि त मोलाई वञे न, गुलू जो केॾो दुकान परे आहे, वठी ईंदो त पोइ खाईंदासीं। पर यार मूं में हाणे सब्र जी ताक़त न रही अथई। जॾहिं बि मिठू पकोड़ा ढबलूं वठी अचे न त अचण सां ई ढबलूं पकोड़ा ॿई गुदे मुंहिंजे वात में विझजांइ, जीअं मुंहिंजो आहिस्ते आहिस्ते पेट भरिजे, पोइ उथी तोसां कचहरी कंदुसि। ठीकु आहे त तुनी पोइ अॻ में त मां पाण खाईंदुमि न, तूं वरी मोत परवाह हिन जे वात में गुते विझंदुमि, सभु तो ॼण एॾो भलो आहे। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।